कुदरत खुदा जी माण्हू औलाद जे करे पंहिंजनि सां रिश्ता ख़तमु कंदा आहिनि, वरी उन्हनि जी औलाद वरी इन्हनि सां ई रिश्ता ख़तमु कंदी आहे। कुदरत जो शान आहे, ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। तव्हां औलाद जे करे घरनि जे मसइलनि जे करे पंहिंजनि सां रिश्ता सफ़ा ऐं चोटी ते चढ़ी वेंदा, तूं आहे पर मां तोखां वधीक आहियां। वरी उन्हनि जी औलाद उन्हनि सां ई रिश्ता ख़तमु करे वेंदी आहे। करणी भरणी आहे। हिन ॻाल्हि करण जो मक़सदु छा? नस्ल खे जागरायो, पंहिंजे नस्ल खे अहिड़ी तरबियत न ॾियो जो की तव्हांजी माउ भेण सां बि न रिश्ता ख़तमु करे वियनि। पंहिंजी औलाद खे तव्हां पंहिंजी औलाद खे अहिड़ी तरबियत करे ॾेखारींदो त मुंहिंजा पंहिंजा एॾा हरामीन, इहा ई औलाद कंहिं वक़्त में वॾी थींदी जो तुंहिंजे भेण ऐं भाउ खे चवंदे त इहे बि वॾा हरामीन, छॾींदे तोखे बि कोन। तूं त औलाद जे करे रिश्ता ख़तमु कंदो आहे, पर औलाद तुंहिंजनि पंहिंजनि सां बि रिश्ता ख़तमु कंदी अथई। वक़्तु अचणु ॾे। यादि रखो, जीअं ज़िंदा इंसान जी तव्हां सार लहंदो न त इन में छा महसूसु कराईंदो? छा कराईंदो महसूसु? हेॾ जाने छा कराईंदो महसूसु? ज़िंदा इंसान जी जेकॾहिं सार, मोए जी त हर कोई तारीफ़ लिखंदो आहे। मोए जे लाइ सोशल मीडिया ते एॾा वॾा लेटर ठाहे लिखंदा जो बाक़ाइदे प्यार ई इन शख़्स जो हुयो। माशरे खे जाॻायो। ज़िंदा सां नफ़रत, वरी उन जे मोए खां पोइ एॾा ख़त लिखंदा, एॾा मैसेज लिखंदा, हेॾे त ॾुख ई न खे मिलियो। ख़ुदा जो कसम, जीअं ज़िंदा इंसान जी थोरी बि सार लहंदो न त उनखे डबल ते ताक़त मिलंदी आहे। पैसे जा लालची न हूंदा न, खाइण जो को बुखियो न आहे। हिकु हाल हवाल बि वठणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे हिन दौर में। पंहिंजे नस्ल खे सुठी तरबियत ॾियो जो तव्हां हिन दुनिया में न हुजो त तव्हांजी इज़त खे बरक़रार रखंदा अचनि। उहे तरबियतूं न ॾियो जेके तव्हां हिनमहिल उन्हनि जी आॾो पंहिंजनि सां ख़तमु कंदा आहियो, हुननि खे ग़लति अल्फाज़नि में ॻाल्हाईंदा आहियो। बाद में उहे ई तुंहिंजी भेण ऐं भाउ तुंहिंजे ख़ानदान सां बि ईअं हलंदे। वक़्तु अचणु ॾे। हेॾे ॾिस, ओ ईअं माशरे खे चेंज कयो, पंहिंजो पाण खे जागरायो। हे छा करे वेठा आहियो? मोए जे लाइ वॾा चर्चा लिखंदा आहियो, ज़िंदा खे त नज़र अंदाज़ कंदा आहियो। इहे रंग कटो न, इहे कटो रंग, इहे पाण में अलाह जो कसम कढो इहे रंग। बीमार अस्पताल में पियो हूंदो, उन ॾे वेंदा कोन, उनजे मोए जी ख़बर पता। हाँ अल्लाह अस्तगफुरुल्लाह, छा थियुसि? अली छा? हेॾे त ॾिस अली, ॾुख हिन जहिड़े घर मां मरी वियो। उनजे वय खां पोइ त वात हर कोई फाड़ींदो आहे। उनजे ज़िंदा जे लाइ हाल हवाल बि ग़रीब खां न पुछण ईंदा। जज़ाइकल्लाह ख़ैर। मां